वेलकम बैक जी। एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था। ऐं जीअं त तव्हां ख़बर आहे त असां ब्रेक ते वेंदा आहियूं। ब्रेक खां पोइ जॾहिं असां ईंदा आहियूं त असां वटि खोड़ सारा महिमान गॾु हूंदा आहिनि ऐं महिमान सां गॾु मतिलबु खोड़ सारा टॉपिक गॾु हूंदा आहिनि छो जो मुख़्तलिफ़ जेके असांजा महिमान आहिनि मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ु रखंदा आहिनि। सो बहरहाल बिना देरि असां पंहिंजे महिमाननि जो इंट्रोडक्शन कराईंदा हलंदासीं। मूंसां गॾु आहिनि टीचर बि आहिनि ऐं एजुकेनिस्ट आहिनि, मतिलबु एजुकेशन ते असां खोड़ सारो ॻाल्हाए सघूं था। ऐं सभ खां पहिरियों असां वेलकम कंदासीं अब्दुल वहाब साहब खे। अस्सलाम वालेकुम, कैसे? ठीक ठाक, बहुत शुक्रिया आप आए। अच्छा, उन खां पोइ जेको आहे उन खां पोइ वरी जेके महिमान असां सां गॾु आहिनि, इंट्रस्टेड महिमान चई सघां थी मां उन्हनि खे, ऐं दिलचस्प जेके आहिनि ॻाल्हियूं ॿुधाईंदा बि आहिनि, दिलचस्प ॻाल्हियूं कंदा बि आहिनि। ऐं हर को माण्हू दिलचस्पी रखंदो आहे अहिड़नि माण्हुनि में छो जो जेके असांखे असांजे थोरो घणो क़िस्मत जो हाल ॿुधाए छॾनि या असांखे अॻुवाट ख़बर पइजी वञे त असां जेको कमु करण वारा आहियूं उहो असांजे लाइ बहितरु आहे या न आहे, त उहो अगरि ख़बर पइजी वञे वक़्त खां पहिरीं त उहो सुठो हूंदो आहे इंसान जे लाइ। पोइ माण्हू सोचे सम्झी कंदो आहे त मां हे कमु कयां या न कयां। या वरी जेके असां हथ जे लकीरुनि ते काफ़ी माण्हू यकीन रखंदा आहिनि, काफ़ी माण्हू न आहिनि रखंदा, पर जेके रखंदा आहिनि उन्हनि जे लाइ त उहे काफ़ी माण्हू पंहिंजो हथु पढ़ाईंदा आहिनि। किथे चयो वेंदो आहे त हथु पढ़ाइणु न खपे, गुनाह आहे, किथे चयो वेंदो आहे त ख़ैरु आहे, का ॻाल्हि कोन्हे, पढ़ाए सघिजे थो। पर बहरहाल उन्हनि खां वधीक पुछंदासीं त कीअं हथु पढ़णु जेको आहे सही आहे न आहे, या जेको हू हाल ॿुधाईंदा आहिनि असांजे हवाले सां असांजे इर्द गिर्द छा थी रहियो आहे, त उहे सभु शयूं जेके आहिनि असांजे लाइ केतिरियूं जेको आहे यकीन रखंदड़ आहिनि। मतिलबु दिलि सां लॻंदी आहे न, कॾहिं कॾहिं तव्हांखे जो का ॻाल्हि ॿुधी वठंदा आहियो त दिलि सां लॻंदी आहे त वाक़ई यार हीअ मूंसां थी रहियो आहे या वरी मे बी थियण वारो आहे। सो बहरहाल असां जेको आहे वेलकम कंदासीं तमामु सुठो इंसानु ऐं तमामु सुठी शख़्सियत, ऐं काफ़ी खोड़ सारे प्रोग्राम्स में तव्हां उन्हनि सां मिली चुका आहियो। लियाकत जोगी साहिब असां सां गॾु आहिनि, पाण प्रोफेसर बि आहिनि यूनिवर्सिटी में, पामिस्ट बि आहिनि ऐं टेरो कार्ड्स बि आहिनि। टेरो कार्ड्स जेके आहिनि उहे रीडर आहिनि। सो उन्हनि खे वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? असीं बिल्कुलु ठीकु आहियूं, तव्हां ॿुधायो तव्हां कीअं? मां बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं शुरूआत तव्हां खां ई कंदासीं बसि पंहिंजी कचहरी जी, ऐं हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे वेलकम बि कयूं था। अच्छा, जीअं आउं इंट्रो में तव्हांजे लाइ चयो त पामिस्ट बि आहियो, कार्ड जेको आहे टेरो कार्ड रीडर बि आहियो। सभ खां पहिरियों त मूंखे इहो ॿुधायो त जेके पामिस्ट हूंदा आहिनि उन जो जेको कमु आहे हथ जी लकीरूं पढ़णु, त इहो तव्हां सिखंदा आहियो, सिखिया वरिती आहे, या कीअं तव्हांखे ख़बर पए थी त हथ जी लकीर ॾिसी करे तव्हां कुझु ॿुधाए सघो था? असल में जेके बि कम हूंदा आहिनि, जॉब हूंदियूं आहिनि या ट्रेड्स हूंदा आहिनि, उन्हनि खे सिखणु ज़रूरी आहे। सही, ठीकु आहे, ऐं प्रोफेशनल अंदाज़ में सिखणु ज़रूरी आहे। बिल्कुलु। अच्छा, तव्हां सिखंदो, सिखण खां बाद वरी तव्हांजी जेकी प्रैक्टिस आहे उहा खुलंदी रहंदी ऐं उहा तव्हांखे पंहिंजा रस्ता ॿुधाईंदी रहंदी। ठीकु आहे, सभिनि खां पहिरियों असां सिखियो आहे ऐं हिनखे बाक़ाइदा पढ़ियो आहे, ऐं मां पढ़ाईंदो बि आहियां, सेखारींदो बि आहियां। मुंहिंजो पंहिंजो स्कूल आहे टेरो स्कूल ऑफ पाकिस्तान जे नाले ते, उन मां पढ़ाईंदो बि आहियां। इन खां बाद जेकी प्रैक्टिस आहे न, उहा 30-40 सालनि जी प्रैक्टिस आहे। उन प्रैक्टिस जे करे माण्हू वधीक जेको आहे बहितरु थी वेंदो आहे। बहितरु। अच्छा, जॾहिं लकीरूं चवंदा आहिनि चेंज थींदियूं रहंदियूं आहिनि, इंसान जे हथ जो लकीरूं चेंज थींदियूं रहंदियूं आहिनि, ईअं त हाणे आम माण्हू खे ख़बर न पवंदी आहे त मुंहिंजे हथ जी लकीर चेंज थी वई आहे नाहे थी वई, त छा वाक़ई हथ जूं लकीरूं जेके आहिनि तव्हां पढ़ंदा रहंदा आहियो या माशाल्लाह सां तव्हां पढ़ायो बि था, त इन ॻाल्हि में केतिरी सचाई आहे या हक़ीक़त आहे त वाक़ई हथ जूं लकीरूं चेंज थींदियूं आहिनि ऐं तव्हांखे ख़बर पवंदी आहे त हाणे अॻे साल हिन जे हथ में छा हुयो, हाणे छा आहे? बिल्कुलु, हथनि जूं लकीरूं चेंज थींदियूं आहिनि, पर हुन जो टाइम पीरियड अॻिले साल न हूंदो आहे, 7.5 साल। 7.5 साल खां पोइ थींदियूं आहिनि? हा, तव्हांजे हथनि जूं लकीरूं ऐं तव्हांजे हथ जो शेप बि चेंज थींदो आहे। शेप हर 7.5 साल? हर 7.5 साल, यानी कि पहिरियों 7.5 सालनि में, वरी 15 सालनि में, वरी ईअं वधंदो रहंदो, 21-21 सालनि में ईअं वधंदो हर साल। हा, चेंज थींदो आहे इहो, पर चेंज थींदियूं रहंदियूं आहिनि। अच्छा, मतिलबु टाइम पीरियड 7.5 साल आहे? 7.5 साल, हा। ऐं इहा रियलिटी आहे? जी, इहो बायोलॉजिकल प्रूव्ड आहे। अच्छा, हा, बायोलॉजिकली प्रूव्ड आहे। वाह 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 भई। हूअं असांखे आम माण्हू मतिलबु जेकी जीअं आम माण्हू आहिनि उन में आऊं ज़ाहिरी ॻाल्हि मां बि अचां थी त इहा ख़बर आहे त साल साल ते असांजे हथ जूं लकीरूं चेंज थींदियूं आहिनि, पर ईअं हाणे आम माण्हू खे त ख़बर कोन पवंदी आहे न त कीअं चेंज थी या न थी, पर
7.5 साल खां पोइ थींदियूं आहिनि। सो बहरहाल जीअं तव्हां ॻाल्हि कई, तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई त उस्ताद जेको हूंदो आहे न कंहिं बि कम जे लाइ ज़रूरी हूंदो आहे, या उनखे सिखणु या उनखे पढ़णु, उहो जेको आहे तमामु ज़रूरी हूंदो आहे। सो बहरहाल उस्ताद जी ॻाल्हि थी आहे त उस्ताद बि असां सां गॾु वेठो आहे, पुछंदासीं। अॼुकल्ह आपने हमारी बातें तो सुनी, सिंधी तो आपको इतनी आती है। हाँ समझ आती होगी। अच्छा, वैसे जैसे हम उस्ताद की बात कर रहे थे, ये कह रहे थे कि कोई भी काम सीखने के लिए उस्ताद की ज़रूरत होती है, या हम जब सीखते हैं तो एक प्रोफेशन हमारा बन जाता है, तो प्रोफेशनली तरीके से हमें उसे सीखना चाहिए। तो ऐसे ही एजुकेशन भी है, ऐसे ही टीचिंग भी है कि जो टीचर हमें पढ़ाता है वो खुद कितना पढ़ा लिखा है या किस तरह से बच्चे को पढ़ाता है। तो एजुकेशन पे आ जाते हैं तो जाहिर सी बात, आपका कोचिंग है, आप माशाल्लाह से इतना बड़ा कोचिंग चला रहे हैं, लेकिन बात वही आ जाती है कि टीचर की आजकल के जो बच्चे हैं या आजकल की जो पढ़ाई है, जो हमारे सरकारी स्कूल्स हैं, उनमें क्या इतनी अच्छी नहीं होती कि बच्चे को कोचिंग की ज़रूरत पड़ती है? देखें, बहुत से बच्चे जो होते हैं वो मतलब कि अवेयरनेस नहीं होती स्कूल्स की, और मतलब कि वो लोग टाइम नहीं दे पाते, या तो फिर सरकारी स्कूलों में या तो ऐसी पढ़ाई जो नहीं होती वो नहीं मिल पाती है, जिसकी वजह से क्या करता है बच्चा रुक करता है ट्यूशन सेंटर्स का, कोचिंग सेंटर्स का। मोस्टली कोचिंग सेंटर्स वो बच्चे ज्वाइन करते हैं जो जॉब वगैरह करते हैं और मतलब कि टाइम नहीं दे पाते अपनी स्टडीज़ को, कॉलेज वगैरह नहीं जा पाते, प्राइवेटली वो जो पढ़ते हैं, ठीक है, इसके लिए वो कोचिंग्स का रुख करते हैं ताकि वो अपनी जॉब के साथ साथ अपनी पढ़ाई भी कर लें। अच्छा जी हाँ। आपके कोचिंग में मतलब कौन सी क्लासेस पढ़ाई जाती है? हमारे यहाँ पे तो नर्सरी से लेकर ग्रेजुएशन तक करवाया जाता है, पढ़ाया जाता है जी। जबरदस्त। तो आप जैसे कोचिंग सेंटर कोई भी होता है ना, तो टीचर्स जो है वो जिम्मेदारी लेते हैं कि आपका बेटा जो है या बेटी जो है वो फर्स्ट आएगा ही आएगा और हम इस पे इतनी मेहनत करेंगे। तो आपकी तरफ भी ऐसा ही है? देखें, कुछ बच्चे होते हैं जो कि हम कहते तो हैं मगर वो रिजल्ट नहीं दे पाते, ठीक है, जिसकी एक्सपेक्टेशंस होती हैं। बात ये होती है कि टीचर जो है वो कोशिश करता है, ठीक है, टीचर कभी भी नहीं चाहेगा कि जो बच्चा उसके पास स्टडी करने के लिए आया है वो उसके ऊपर मेहनत ना करे, ठीक है। टीचर हमेशा चाहेगा कि उसके ऊपर मेहनत करे, उसको दिल से पढ़े, उसको लगन से पढ़ाए, ठीक है, क्योंकि नाम टीचर है ही बना ही इसीलिए है कि उसके ऊपर मेहनत करे, ठीक है। अब अगर वो क्या करता है, बहुत सी कोशिशों के बावजूद भी वो रिजल्ट नहीं दे पाता, तो उसका दिल टूटता है, वो हर्ट होता है। कोशिश तो लाजमी करता है कि वो उसको अच्छे से अच्छे रिजल्ट से ओवरकम से, बट बाज़ वक़्त ऐसा होता है कि बच्चा खुद भी, हम भी टीचर्स हैं, हम भी पढ़ते हैं, तो बाज़ वक़्त हम भी वो रिजल्ट गेन नहीं कर पाते जिसकी हमें एक्सपेक्टेशंस होती हैं। तो इसी तरीके से हम कोशिश तो करते हैं कि जितना अच्छे से अच्छा बच्चा कम बैक कर सके। अच्छा, जैसे आपने ये बात की कि हम कोशिश करते हैं, बाकी तो जाहिर सी बात है बच्चे पे डिपेंड करता है कि वो कितना वो पढ़ रहा है, लर्न कर रहा है। लेकिन वालिदैन का मैं पूछूंगी कि इसमें वालिदैन का कितना रोल है, क्योंकि बाज़-औक़ात ऐसे भी पेरेंट्स होते हैं कि बस वो कोचिंग में डाल दिया, अच्छे स्कूल में डाल दिया और फिर उनकी जिम्मेदारी ख़त्म। वो देखते नहीं है कि होमवर्क क्या मिला है, हमारे बच्चे ने कुछ किया नहीं किया, क्या सीख रहा है, क्या पढ़ रहा है। तो उस पर आप क्या कहेंगे? वालिदैन का जो रोल अब के उसमें जो हम देखें ना, पीरियड में जो चल रहा है, वो समझे कि ना होने के बराबर चल रहा है। मैं ये नहीं कह रहा कि सारे वालिदैन एक जैसे हैं, ठीक है, बट बहुत से, मैंने अभी रिसेंटली एक बच्चे, मेरी टीचर बच्चों को पढ़ा रही थी, वो कह रही हैं कि सर इसकी बुक्स मतलब कि कंप्लीट हो गई हैं। तो अब जाहिर सी बात है, बुक कंप्लीट हो गई है, ठीक है, और बच्चे के पास दूसरी बुक नहीं है, तो इसका मतलब तो यही है ना कि बच्चा यहीं पे पढ़ रहा है, ठीक है, और मतलब कि घर में इसको कोई तवज्जो नहीं दी जा रही, ठीक है। मैंने उन पेरेंट्स को कहा, व्हाट्सअप करके कहा कि बच्चे की जो बुक्स हैं वो फिल हो चुकी हैं, कंप्लीट हो चुकी हैं, प्लीज़ आप दूसरी बुक्स भेज देना। तो बोलते हैं अच्छा ठीक है। तो ऐसा दिखने आया, तो सिनेरियो तो यही सामने आया कि बच्चों के जब तक उनको बताए ना वो लोग इस चीज़ को मतलब कि देख नहीं रहे, ठीक है। ऐसे बहुत सी चीज़ें हैं जो कि माँ बाप जो हैं, वो पेरेंट्स जो हैं, वो यही देखते हैं कि बस कोचिंग भेज दो, स्कूल भेज दो, पेरेंट्स टीचर मीटिंग होती है तब जाके वो देख लेते हैं कि हमारे बच्चों का हाल हवाल क्या है, इसके बाद उनको पता भी नहीं होता, बहुत से बच्चे। अच्छा, बहुत सारे ऐसे हैं। तो वो वही बात वही आ जाती है कि जब हम बच्चे को किसी स्कूल में, प्राइवेट स्कूल में या हम सरकारी में इवन या कोचिंग में डालते हैं, तो 50% जिम्मेदारी जो है वो वालिदैन की होती है। सो बहरहाल कॉल लेते हैं, देखते हैं कौन है। हेलो, अस्सलाम वालेकुम। अदी, कैसी हैं आप? मैं बिल्कुल ठीक, आप सुनाएं कैसे? ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह। मेरा नाम याहिया है, मैं बड़ा रेगुलर कॉलर हूँ तमाम शोज का, पिछले 12 साल से।
आपके प्रोग्राम में भी पहले करता रहा हूँ, जब उर्दू में होता था तो मैंने कहा अब मैं दोबारा आपको ज्वाइन करता हूँ। माशाल्लाह बहुत अच्छा आप प्रोग्राम करती है, अच्छी तरह लोगों से डील करती है, और आपका जो ये चैनल है माशाल्लाह बड़ा अच्छी कवरेज करता है सारी चीजों की। तो Thank you. पहले तो आप मेहमानों को सलाम हो। देखिए मेरा इनसे सवाल ये कि देखिए एजुकेशन की जहाँ बात होती है ना, सबसे पहले तो मुझे इनसे सवाल ये करना है कि ये जो हमारे एजुकेशन सिस्टम है क्या इनसे सेटिस्फाई है, क्योंकि दोहरा निज़ाम है हमारे सिस्टम के अंदर। जाहिर बात है क्लासिफिकेशन हो गई है कि कैम्ब्रिज है, डिफरेंट बोर्ड्स हैं, तो ये बड़ा डिफरेंस हो गया एजुकेशन का। यूनिफाइड सिस्टम क्यों नहीं हमारे मुल्क में नाफिज हो रहा, हमारी शहर में क्यों नाफिज नहीं हो रहा, एक मेरा ये सवाल है। दूसरी बात है कि जो हम बच्चे और जो टीचर्स के दरमियान जो गैप क्रिएट हो गया है उसको कैसे कम करेंगे। एक तो सवाल ये है कि पेरेंट ये समझते हैं कि हमने पैसे दे दिए तो हम यानी स्कूल को हमने खरीद लिया, ठीक है, ऐसा नहीं होता। जाहिर है बच्चों में भी खामी हो सकती है, टीचर्स में भी खामी होती है, ये चीज। और दूसरी बात है हमारे जो जनरल स्कूल्स होते हैं उसमें प्रॉपर टीचर्स ट्रेन नहीं होते, उनकी ट्रेनिंग कितनी हद तक इंपॉर्टेंट है इस चीज में, ये मेरा सवाल है। थैंक यू सो मच। थैंक यू सो मच, थैंक्स फॉर कॉलिंग। और आपने बहुत सारे अच्छे सवालात किए और हम कोशिश करेंगे कि सब सवालों का ये जवाब दें। लेकिन यहाँ ये जो क्वेश्चन से हम ये दोनों अपने मेहमानों से पूछेंगे, क्योंकि लियाकत साहब भी प्रोफेसर हैं किसी यूनिवर्सिटी में, तो इन्होंने जो पहला सवाल हमसे किया, जेको हिननि पहिरियां सवाल कयो, त जीअं असां हिन ते ॻाल्हाए बि चुकासीं त जेके ॿारनि खे माण्हू स्कूल में विझी करे वरी विसारे था छॾनि, या हिननि जो जेको ॿियो सवाल हुयो त जेके टीचर्स ऐं स्टूडेंट जो पाण में तालुक़, त उन ते तव्हां छा चवंदो? न सिर्फ़ु टीचर ऐं स्टूडेंट जो तालुक़ बल्कि पेरेंट्स जो बि पंहिंजे ॿारनि सां तालुक़ जेको आहे घटि थी वियो आहे, गैप अची वियो आहे, गैप अची वियो आहे। अच्छा, उहो जेको गैप आहे असांखे जेको आहे जेको डिजिटलाइज़ दौरु आहे उन पैदा कयो आहे उहो गैप, ठीकु आहे। ऐं कुझु शइ जाइनि ते असां मजबूर आहियूं त असां अगरि इहे शयूं मोबाइल या जेको आहे गैजेट्स जेके ॿारनि खे नथा ॾियूं त असांजो ॿारु जेको आहे मार्केट खां या दुनिया खां पुठिते थो थी वञे। अच्छा, उन्हनि जा जेके साथी आहिनि उहे अॻिते निकिरी था वञनि, इन करे असांखे उहे गैजेट्स उन्हनि खे ॾियणा पवनि था। पर उन्हनि गैजेट्स जो इस्तेमालु ॿार छा था कनि इन ते थोरी नज़र हुजणु घुरिजे, ठीकु आहे। उहा जेकी नज़र आहे सभिनि खां पहिरियों रखंदो पेरेंट्स। ऐं पेरेंट्स जॾहिं उहा नज़र रखनि त ॿारनि खे जेको आहे उनजे बेडरूम में गैजेट्स यूज़ करणु न ॾियनि। सही कॉमन रूम हुजे, कॉमन रूम ते हुनजी पंहिंजियूं डेस्क हुजनि, उन डेस्क ते वेही करे हू पंहिंजो कमु कनि, जिते माउ बि अचे, नज़र रखिजी सघिजे त हू छा पिया कनि, ठीकु आहे। ॿियो त असां वटि जेको फैमिली सिस्टम आहे उहो टुटंदो थो वञे। उहो फैमिली सिस्टम जेको आहे उनखे टुटण खां रोकण लाइ जेको आहे सेलिब्रेशन हुजनि, घटि में घटि वीकली सेलिब्रेशन ज़रूरी आहे। अञा बि तव्हां जेको आहे सुबुह सुबुह जो जेको कराची जी जेकी मार्केट्स आहिनि, बंस रोड आहे या जेके अहिड़ियूं जायूं आहिनि जिते को फूड आहे, उते सुबुह सुबुह फैमिलियूं पुॼंदियूं आहिनि, बिल्कुलु ॿारनि बचनि सुधो वेंदा आहिनि, वञी करे नाश्तो कंदा आहिनि, खाईंदा आहिनि, पीअंदा आहिनि। इहो सिस्टम जेको जीआरो पैदा कयो, उन जी जाइ ते जेको छा थो थिए त पेरेंट्स जेके आहिनि पंहिंजे दोस्तनि सां जेको आहे हाईवे ते हलिया वञनि, ॿियनि वॾनि होटल्स ते हलिया था वञनि, ॿार जेको घर में अकेला पिया आहिनि ऐं पेरेंट्स हलिया वञनि। असांखे सेलिब्रेशन्स जेको आहे वीकली पैमाने ते घटि में घटि जेको आहे करणु घुरिजे, जंहिंसां तव्हांजो इहो गैप ख़तमु थींदो। ऐं जेको उस्ताद सां जेको इहो आहे, उस्ताद सां त ख़तमु ई नथो थी सघे, तव्हां डेली क्लास में हुनखे ॿुधो था, ॿुधो था, पर उस्ताद ऐं हुनजो जेको नालो आहे उस्ताद ऐं शागिर्द, इहो गैप ऑटोमेटिक पैदा थियो आहे। त हिकिड़ो गैप आहे उस्ताद ऐं शागिर्द, उन जी जाइ ते अगरि उस्ताद जी जाइ ते अगरि ट्रेनर हुजे त उहो वधीक बहितर लफ़्ज़ आहे। सही, ठीकु आहे। उहो गैप थींदो आहे त ताज़ीम करो, अदब करो, बात न करो, पूछो न, ज़्यादा न पुछो। ऐं ॿियो हिकु वक़्त में उस्ताद खे असल में जेके ॿार ॾियणु घुरिजनि उहे 25-30 ॾियणु घुरिजनि। क्लास में त ॿार आहिनि 50-55 ॿार आहिनि, हर ॿार खे जेको तवजा नथो ॾेई सघे, हर ॿार खे सवाल जो जवाबु नथो ॿुधाए सघे ऐं पाण इरिटेट थो थिए। इन करे उन्हनि जी ट्रेनिंग्स बि ज़रूरी आहे ऐं इहो गैप बि ख़तमु थी सघे। बिल्कुलु तमामु सुठी ॻाल्हि कई तव्हां। वाक़ई में त असांजे टीचर्स जी बि ट्रेनिंग ज़रूरी आहे। ॿारनि खे त असां सिखिया ॾियारींदा ई ॾियाराईंदा आहियूं, पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे ट्रेनिंग सेंटर हुजनि, कोचिंग सेंटर हुजनि या प्राइवेट स्कूल हुजनि, असां कोशिशि त इहा कंदा आहियूं त सुठे खां सुठी असां तालीम ॾियारियूं या सुठे खां सुठो जेको स्कूल हुजे उन में असां ॿार जी एडमिशन करायूं। सो बहरहाल इन ते अञा वधीक ॻाल्हाईंदासीं, पर जेको आहे सॉन्ग बि ॿुधी वठूं। हो ज़रूरी है। लाजो कैसे हैं आप? ठीक ठाक पहले तो, क्योंकि लाजो जो है वो तो हमारी टीम का एक हिस्सा है और लाजो के बगैर भी हमारा जो प्रोग्राम है वो आधा अधूरा लगता है। और आज आपका खूबसूरत
आवाज़ जो है फिर सुनने का मौका मिलेगा हमें। क्या सुनाएंगे शुरुआत में? एक खूबसूरत गीत है मेहदी हसन का, अच्छा, लेकिन इसका वैलेंटाइन डे से कोई ताल्लुक नहीं है। अच्छा, ठीक है, होना भी नहीं चाहिए। कोई कोई ताल्लुक नहीं है। हाँ हाँ, ब्रेक जो भी टाइम था तो ब्रेक तलना से ब्रेक खां पे वरी कर रहे। धरती जो सुबह, धरती जो सुबह, धरती जो सुबह। वेलकम बैक जी, हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था मॉर्निंग विद हज़रा ख़ान में। ऐं असांजा महिमान असां सां गॾु आहिनि। अच्छा, कॉलर्स जिसने 2-3-4 सवाल किए थे, जैसे सर ने उनका आंसर दिया, तो मैं चाहूँगी आप भी कुछ बोलें उस पर, क्या कहेंगी? देखें, सबसे पहली बात तो उन्होंने निज़ाम की थी। नो डाउट निज़ाम जो हमारा जो तालीमी निज़ाम जो आज का चल रहा है ना, वो देखने जाएँ तो सिंध के और कराची के लिहाज से तो बहुत पसमानदा चल रहा है। ठीक है ना, हालिया ही फर्स्ट ईयर सेकेंड ईयर के रिजल्ट्स अनाउंस हुए। ठीक है, आपके इल्म में होगा शायद कि सिर्फ और सिर्फ 28 to 30% जो बच्चे थे वो पास हुए थे। ठीक है, प्री मेडिकल प्री इंजीनियरिंग के बच्चे जो कि प्राइवेटली कॉलेजेस से भी पढ़ रहे हैं, सरकारी कॉलेजेस से भी पढ़ रहे हैं, इंस्टीट्यूट भी जा रहे हैं, और उसके बाद उनको ऐसा रिजल्ट देखने को मिला। बहुत से बच्चों ने खुदकुशी की कोशिशें भी की हैं। ठीक है, और एहतजाज भी हुआ है, बहुत सी सियासी जमातों ने भी एहतजाज किया, इसके अलावा बहुत सी NGOs ने भी एहतजाज किया है। ठीक है, कहने का मकसद ये है कि निज़ाम एहतजाज, देखें बड़ी सियासी पार्टियां एहतजाज करती हैं, समझ में आ रहा है। ठीक है, मगर एक तालिब इल्म एहतजाज कर रहा है, बड़ी सोचने वाली बात है। जिसके हाथ में कलम होना चाहिए, जिसके हाथ में किताब होनी चाहिए, वो बेचारा रोड पे बैठ के एहतजाज कर रहा है। ठीक है, मैंने बहुत से लोगों को देखा, बहुत सी बुजुर्गों को देखा, मेल फीमेल को देखा कि वो बेचारे जा रहे हैं बोर्ड ऑफिस, जा रहे हैं, धक्के खा रहे हैं। जिन्होंने आज तक बोर्ड ऑफिस नहीं देखा होगा, ठीक है, वो लाइनों में लगे हुए हैं, वहाँ पे खड़े हैं। ठीक है, जिनको इतनी अवेयरनेस नहीं है, वो बेचारे पूछ पूछ के क्या कर रहे हैं, यहाँ से वहाँ भटक रहे हैं कि भाई हमारी बेटी का रिजल्ट ऐसा है या हमारे बेटे का रिजल्ट ऐसा है। बड़ी लम्हा फिक्रिया बात थी, और आज भी अब तक भी वो चीज़ें इतनी बहाल नहीं हुई, इतनी बेहतर नहीं हुई जो होनी चाहिए थी। बिल्कुल, कमीशन बनाए गए, कमेटियाँ बनाई गई, सारी चीज़ें बनाई गई, मगर अफसोस अब तक बच्चों का रिजल्ट नहीं सही हुआ जो होना चाहिए था। ठीक है, बच्चे आज भी परेशान हैं, बच्चों ने मेहनत की है। हमारे फ्यूचर के मुस्तकबिल के डॉक्टर रोडों पे बैठे हुए, हमारे मुस्तकबिल के इंजीनियर रोडों पे बैठे थे, बड़े अफसोस की बात थी। तो निज़ाम हमारा बहुत बुरा हो चुका है। अच्छा, बुरा तो हो चुका है, अब इसका हल क्या है? हल यही है कि मेरिट पर लोगों को क्या किया जाए, भर्ती किया जाए। ठीक है, मेरिट पर लोगों को भर्ती नहीं किया जाता। ठीक है, अगर पढ़े लिखों को मौका दिया जाएगा, जो सीट को रिजर्व करते हैं उनको मौका दिया जाएगा, तो वो ईमानदारी से अपना क्या करेंगे, काम करेंगे। अगर आप रिश्तेदार, पड़ोसी और अपने चाहने वालों को, सिफारिशों को, ठीक है, अगर आप तरजीह देंगे तो फिर रिजल्ट ऐसे ही होंगे जैसे आ रहे हैं। ठीक है, पहली बात। दूसरी बात यह है कि दुनिया तरक्की कर रही है। ठीक है, पाकिस्तान पीछे जा रहा है। क्यों पीछे जा रहा है? अवेयरनेस नहीं है। आज भी हम वही निज़ाम चला रहे हैं जो कि 1992, 1998 और 2000 में चल रहा था। आज हम 2024 पे खड़े हैं। लम्हा फिक्री वाली बात है कि हमें उन चीज़ टेक्निक्स को यूज़ करने नहीं आ रहा। क्यों नहीं आ रहा? हम सीख नहीं रहे। जैसे कि उन्होंने बोला कि भाई कि जो टीचर्स हैं उनकी कैरियर काउंसलिंग करनी चाहिए, तो नहीं है, जब भी तो ये हो रहा है ना। अगर उनकी काउंसलिंग कर देंगे, उनको समझाएंगे, उनको बताएंगे कि ये चीज़ें किस तरह से इस्तेमाल करनी है, यूटिलाइज करनी है, किन चीज़ों को किस तरह से देखना है, ठीक है, तो उनको पता चलेगा ना। अब उनकी कोई कैरियर काउंसलिंग हो ही नहीं रही है। ठीक है, वो आ रहे हैं बस ड्यूटी पे, एक अपना जैसे कि एक रूटीन बन गई है। जिस तरह से हम सुबह उठ रहे हैं, खाना खा रहे हैं, इसी तरीके से वो सुबह उठ रहे हैं, खाना खा रहे हैं, काम पे आ रहे हैं, दिन जा रहे हैं, दिन आ रहे हैं। ठीक है, एक मतलब कि उनका बस कोई इंटरेस्ट नहीं है। ठीक है, बस एक रूटीन बना लिया उन्होंने वाकई में। और काफ़ी स्कूल्स में आपने देखा होगा, स्पेशली सुबह सिंध का मैं बोलूँगी क्योंकि हम सब सिंध से ताल्लुक़ रखते हैं, तो इंटीरियर सिंध में या काफ़ी यहाँ भी ऐसे स्कूल्स हैं, बच्चे जाते हैं, टीचर्स अपना ज़ाती काम करवाते, घर का काम करके आओ, ये करके आओ, वो करके, वो इस देहाती जो हमारे स्कूल्स बने हुए हैं, जो इंटीरियर सिंध की बात कर रही हूँ, अभी तक ऐसा माहौल है वहाँ पे। और वही बात आपकी कि टीचर्स अगर सिफारशी होंगे या किसी ने अपना भाई रखवा दिया, बहन रखवा दिया, कज़न रखवा दिया, तो आता कुछ नहीं है, बस टीचर है, तो बैठ बैठ के आ जाते, या फिर बच्चों से दूसरे काम ले लेते, कोई अपने घर का काम ले रहा है, कोई कुछ कर रहा है, और ऐसे काफ़ी केसेस जो है वो सामने भी आए थे। लेकिन आप वाली बात के कमेटी बिठा देते, हर चीज़ हो जाती है, लेकिन उसका अमल जो है वो नहीं होता। लाहे अमल कुछ जोड़ना चाहिए तो वो बात आ जाती है, तो उस पर
हमारा शरई जो तौर है पे ना, भी ये बात बहुत गलत है कि अगर आपके पास कोई तालिब इल्म आ रहा है ना, आपको अपना वक्त दे रहा है, ठीक है, वो जो वक्त आपको दे रहा है, जो वक्त आप ले रहे हैं, ठीक है ना, आप उसमें उसी चीज़ को प्रोवाइड करें, ठीक है, जिस चीज़ के लिए वो आया है, ठीक है। अगर आप उससे कोई घर का काम करवा रहे हैं या कोई पर्सनल काम करवा रहे हैं या कोई ऐसा काम करवा रहे हैं जो इस चीज़ में नहीं है, ठीक है, तो वो गुनाह का भी मुस्तहिक है। यकीन जाने ये बहुत बुरी बात होती है कि आप टीचर जो है अगर इस तरीके से कोई करता है, ठीक है, तो वो शरई तौर पे भी बहुत गलत करता है, क्योंकि वो बच्चा घर से निकल रहा है, अपने माँ बाप का एतमाद लेकर आ रहा है, ठीक है, कि मैं पढ़ने जा रहा हूँ। अगर वो पढ़ने के बजाय अगर किसी की फेवर में कोई काम कर रहा है तो वो बहुत गलत बात है। क्योंकि देखें आपने बहुत अच्छी बात कही, क्योंकि ये बचपन से हम जब से होश संभालते स्कूल जाते तो हमें यही सिखाया पढ़ाया जाता है कि भाई उस्ताद जो है वो आपके वालिदैन की तरह होते हैं और रहनुमा है आपके, इनकी रेस्पेक्ट करनी चाहिए, इज्जत करनी चाहिए। तो उसी जो हमारे वालिदैन की तरह है तो उनको भी फिर अपने स्टूडेंट का ख्याल रखना चाहिए जैसे हमारे माँ बाप हमारा ख्याल रखते हैं। सो बहरहाल लियाकत साहब ये सगन है, लियाकत साहब का पुछंदा से अच्छा सर जेके पामिस्ट हूंदा जी तव्हां मां ब्रेक ते वञण खां पहिरियां ब्रेक में पुछो त हथ जी लकीरूं तव्हां ॿुधायो 7.5 साल खां पोइ हर 7.5 साल खां पोइ चेंज थींदियूं आहिनि। हूअं चयो वेंदो आहे त हथ जी लकीर जेको आहे न ॾेखारणु खपे, गुनाह आहे। ऐं तव्हां हिते हू थोरो इहो ॿुधायो, तव्हां पढ़िया बि आहियो त वाक़ई छा गुनाह में शामिल आहे, अहिड़ी का ॻाल्हि आहे किथे ज़ाहिर थी आहे? मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं माण्हू कंदा आहिनि, हा। पर असां जेकी पामिस्ट्री कंदा आहियूं, जेकी मौजूदा पामिस्ट्री आहे, जेकी प्रैक्टिकल पामिस्ट्री आहे ऐं जेके पहिरियों जेकी कई वेंदी उन में फ़र्क़ु आहे। अच्छा। पहिरियों जेको बाक़ाइदा हिनखे क़िस्मत जूं लाइनूं चवंदा हुआ, असां चवंदा नो, इहे क़िस्मत जूं लाइनूं आहिनि, तव्हांजे दिमाग़ जूं लाइनूं आहिनि। तव्हांजो दिमाग़ जीअं जीअं मैच्योर थिए थो, जीअं जीअं वधे थो, तीअं तीअं इहे लाइन चेंज थींदियूं। मतिलबु मुंहिंजो त ॾिसो छा आहे, मुंहिंजो तव्हांजो हथनि जूं 4 क़िस्मूं हूंदियूं आहिनि, वाटर, फायर, एयर एंड अर्थ। मां ॾिसी छॾियो, ॾिसी छॾियो। हा, मां त फोटो बि कढी छॾियो आहे। अच्छा छा आहे मुंहिंजो त? हा, मां तव्हांखे ॿुधायां त हथनि जूं 4 क़िस्मूं हूंदियूं आहिनि, वाटर, फायर, एयर एंड अर्थ। अमी पंहिंजे हथ जी जेको शेप आहे उन सां फायर आहियो। अच्छा। अव्हांजे हथेली जो साइज़ ऐं तव्हांजे आङुरियुनि जे साइज़ खां मूंखे ख़बर पई। फायर असां चवंदा आहियूं कन्वेंसर खे। अच्छा। हिकु अहिड़ी लेडी जेकी सुठी कन्वेंसर हुजे। सही। आम तौर ते इहे सेल्स ऐं मार्केटिंग जा माण्हू हूंदा आहिनि। अच्छा। इन खां बाद उस्ताद हूंदा आहिनि, टीचर हूंदा आहिनि, सही। डॉक्टर हूंदा आहिनि, अच्छा। ही ज़बरदस्त क़िस्म जा वकील हूंदा आहिनि, अच्छा। ही राइटर हूंदा आहिनि, ही जर्नलिस्ट हूंदा आहिनि। हर उहा पावर जिथे ज़बान इस्तेमालु थिए थी, ॻाल्हाइणु इस्तेमालु थिए थो ऐं कन्विंसिंग इस्तेमालु थिए थी, उते अवी ॾाढा ज़बरदस्त आहियो। अच्छा। सो यू आर कन्विंसर। इहो त ओवरऑल मूंखे तव्हांजे हथेली जे शेप खां ख़बर पइजी वई। सही। ठीकु आहे। वरी इन खां बाद जेके लाइनियूं आयूं आहिनि, उन्हनि कुझु लाइनियूं अहिड़ियूं आहिनि जिन सां उहो मतिलबु न आहे वठिबो जेको असल में ॾिबो आहे। जीअं शादी जी लाइन, असांजो सॼो कारोबार हलंदो ई शादी जी लाइन ते। शादी जी काई लाइन नाहे हूंदी, ही लव लाइन हूंदी आहे, अफेक्शन लाइन हूंदी आहे या रिलेशनशिप लाइन हूंदी आहे। अच्छा। ठीकु आहे। अगरि को अफेक्शन थियो ऐं माण्हू घणे घणे शादियूं ॿुधाईंदा आहिनि, मां नंढनि नंढनि ॿारनि जे हथ में 3-3 4-4 लाइनियूं ॾिठियूं ऐं अहिड़ियूं पौड़ियूं जिन करे ज़िंदगी में शादी न कई आहे, उन्हनि जे हथ में 3-3 4-4 लाइनियूं हूंदियूं आहिनि। इहो अफेक्शन थी सघे थो पर शादी जी लाइन नथी थी सघे। ईअं ई जेकी ज़िंदगी जी लाइन आहे उन में चवंदा आहिनि त तव्हां केतिरो जीअरा रहंदो। मां त चवां थो कंहिंजो पीउ बि नथो ॿुधाए सघे। बिल्कुलु ज़िंदगी मौत अल्लाह पाक। ठीकु आहे। इन करे ही जेकी लाइन हूंदी आहे लाइफ लाइन, या क्वालिटी ऑफ लाइफ हूंदी आहे, स्टैंडर्ड ऑफ लाइफ हूंदी आहे, फॉर्मेट ऑफ लाइफ हूंदी आहे। तव्हां पंहिंजी ज़िंदगी जो फॉर्मेट कीअं पिया इस्तेमालु कयो, उन में स्ट्रेस आहे या न आहे, उन उहो तव्हांजे कंट्रोल में आहे या न आहे, या तव्हांजे कंट्रोल मां निकिरी वई आहे, इहा लाइफ लाइन हूंदी आहे। अच्छा, इनखे कंटिन्यू कंदासीं। कॉल आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केरु किथां खां? अॼु अवांजो रेगुलर कॉलर सुहेल जमाली का। सुहेल, कीअं आहियो सुहेल? ठीकु आहियो? प्रोग्राम में वेलकम कयो था। अल्हम्दुलिल्लाह भेण, मां ख़ुशि आहियो? तबी ठीकु आहे? अल्लाह जो शुक्र आहे। प्रोग्राम में वेलकम कयो था। छा चवणु चाहींदो? अॼु साईं खां मुंहिंजो सुवाल आहे त मुंहिंजी एज जेका आहे 18 साल, मुंहिंजे लकीरनि में हाणे छा लिखियलु आहे? नालो छा ॿुधायो? एज केतिरी? एज आहे 18 साल। नालो सुहेल जमाली। सुहेल। सुहेल। हा, सुहेल। इंटर क्लास शागिर्द। हा, सुहेल जो नंबर जेको 1 आहे। 1 आहे। हा। अच्छा। एस जो नंबर 1 हूंदो आहे। ठीकु आहे। त तव्हांजो नंबर जेको आहे 1 आहे, हिकु नंबर आहे तव्हांजो लकी नंबर। जी जी सर। तव्हां हिकु नंबर आयो, टेंशन न कयो। हा। अॼु सॉन्ग ॿुधायां कि बलोची? ॿुधायो, बिल्कुलु ॿुधायो। असांजे घर में या सभु कंहिंजे घर में बलोची ॻाल्हाए वेंदो आहे असां वटि। जी जी, बिल्कुलु ॿुधायो। बलोची बि पंहिंजा ई आहिनि। हाय है दर्द जुदाई है, दाहे खल्क खुदाई है,
है दर्द जुदाई है दाएं खल्क खुदाई है तंगी रूह दीदारा तंगी रूह दीदारा वो अल्लाह मेली मियारा वो अल्लाह मेली मियारा आदा इहो जे गानो चयो आहे न इहो माना सम्झो असांजो माना सम्झो फैमिली मेंबर ई आहे पर हाणे उन ई अॼु ताईं न आहे ॿुधायो त हिन जी माना छा आहे अॼु असां ॿुधायो माना हा ॿुधायो छा माना आहे हिन जी हू चवे थो त माना जेके अंदरि में जेके दर्द आहिनि न हा उहे इलाही सारा आहिनि उन्हनि जो तकलीफ़ इलाही आहे बसि जेको अलाह करे उहो मुंहिंजो यार अचे मां हुनजे सेवण दरगाह में बातूं बातियूं ॿुधण हेॾे होॾे ॾिस माना इहो बिल्कुलु सही चयो तव्हां ऐं इहो माना शायदि की एॾा दर्द आहिनि माना सेवण दरबार अलाए किथे किथे वञी पुॻो आहे त माना असांखे माना न पियो ॿुधाए इहा आहे माना शायदि की जस हुजे जीअं बलोची सॉन्ग खे प्रमोट कयो ओवरऑल पूरी सिंध में पूरे हिंद में ओवरऑल जेके बि असांजा सिंधी वसनि था हुते बिल्कुलु बिल्कुलु ऐं महिरबानी तव्हांजी ॿियो कुझु चवणु चाहींदो वरी महिरबानी कॉल करण जी ऐं वाक़ई में शायदि जो इहो जेको सॉन्ग आहे इलाही मशहूरु वियो आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे दर्द सूर ॾुख हर इंसान खे आहिनि पोइ कोई पंहिंजी शाइरी जे ज़रिए उन्हनि खे बयानु करे कोई जेको आहे सिंगिंग जे ज़रिए सो जीअं तव्हां मूंखे ॿुधायो पिया त लाइनूं जेके आहिनि हाणे ॾिसो हिकु पासो ई उल्टो थी वियो असांखे ॿियो कुझु ॿुधायो वेंदो आहे तव्हां उन लाइनुनि खे कंहिं ॿिए असल में जेकी साइंस आहे उहा पंहिंजी जॻह बदिलंदी आहे पंहिंजा रूप बदिलंदी आहे मेडिकल साइंस में अहिड़ियूं टेबलेट्स अहिड़ियूं गोलियूं जेके पहिरियों जेको फ़ाइदेमंद हूंदियूं हाणे उहे नुक़सान थियूं ॾियनि ठीकु आहे ईअं ई घणी शयूं अहिड़ियूं जीअं जेको आहे रिफाइंड शयूं जेकियूं उनजो ॾाढो रवाजु पैदा थी वियो लूणु असां रिफाइंड खाईंदा हुआसीं आयोडीन वारो खाईंदा हुआसीं हाणे मना था कनि त न खाओ रिफाइंड खंडु जेको आहे उनखे मना था कनि त न खाओ इहे इलाही शयूं चेंज थियूं थियनि ईअं ई जेके पामिस्ट्री आहे इहा बि बदिलजी वई आहे इहा बि चेंज थी वई आहे वक़्त सां गॾु गॾु ऐं प्रैक्टिकली साबित न आहे थियो त लाइफ लाइन त तव्हां एतिरी उमिरि में फ़ौत थी वेंदो सही अच्छा टेरो कार्ड्स जेके आहिनि टेरो कार्ड्स जीअं तव्हां वटि नज़र में अचनि था इहे हक़ीक़त में छा आहिनि ऐं इन्हनि सां छा ॿुधाए सघो था असल में जो पामिस्ट्री आहे उहा तव्हांखे रुॻो तव्हांजी शख़्सियत ॿुधाईंदी आहे अच्छा वरी बि माण्हू जे ज़हन में सवाल रहिजी वेंदा आहिनि सही अच्छा तो आप ऐसा करें ना आप सर का कार्ड निकालें हाँ देखिए कि अब्दुल वहाब साहब जो है वो जी मैं निकालता हूँ उन लाइ ज़रूरी आहे त सवाल हुजे सवाल मतलब सवाल मुंहिंजो कोचिंग सेंटर कीअं हलंदो मूंखे हाणे कामयाबी मिलंदी न मिलंदी या ॿी का शइ हा त उन सवाल जो जवाब जेको आहे मां तव्हांखे ॾींदुसि कार्ड सां टेरो लाइ सवाल हुजणु ज़रूरी आहे ठीक है जब तक ये अब्दुल वहाब साहब आप अपना क्वेश्चन जहन में वो कर लें हम ब्रेक लेते हैं ब्रेक के बाद आएंगे और देखेंगे कि कितनी सही हद तक वो बताते हैं ओके वेलकम बैक जी एक दफ़ा ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं असांजा ख़ूबसूरत महिमान असां सां गॾु आहिनि असांजी ख़ूबसूरत कचहरी भले पई अच्छा इंट्रस्टिंग ॻाल्हि जेका आहे उहा हाणे थियण वारी आहे दिलचस्प ॻाल्हि त जेको आहे टेरो कार्ड निकिराईंदो जेको आहे मेमर साहब तव्हां खां ॾिसूं था त छा थो क्या क्या सवाल है आपका मैं दूसरी ब्रांच ओपन करना चाहता हूँ अपने इंस्टीट्यूट की तो अभी एक ही है आपकी अभी एक ही है ठीक है तो वो आपके लिए कैसी रहेगी आपका सवाल ये है कि दूसरी ब्रांच मेरी कैसी रहेगी मैं आपको टेरो कार्ड से बताता हूँ असल में ये टेरो कार्ड हैं दीज आर 78 कार्ड्स अच्छा दीज आर 78 इवेंट्स ऑफ योर लाइफ सही ठीक है तो इनमें से मैं देखूंगा कि आज इनके हिस्से में कौन सा इवेंट आ रहा है ये देखिएगा ये कार्ड निकाला है मैंने इसका कार्ड का नाम है एम्प्रेस ठीक है ये खुशहाली का कार्ड है यस का कार्ड है माँ का कार्ड है दुआ का कार्ड है वाह 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 इंशाल्लाह आपकी आने वाली ब्रांच जो है वो जबरदस्त रहेगी और आपकी वालदा की दुआएं उसमें शामिल होंगी बाप की भी दुआएं शामिल होती हैं मगर स्पेशली वालदा की दुआएं शामिल होंगी आप उनके लिए कोई गिफ्ट कोई तोहफा जरूर लेके जाइएगा आज मतलब जैसे ये खोलेंगे तो कामयाब जाएगी अब ये ऑन ईयर इन्होंने बात ये करी है और आप खोले हाँ सबूत के तौर पे सबूत के तौर पे आप सबूत के तौर पर इस प्रोग्राम की रिकॉर्डिंग रख लीजिएगा आप रिकॉर्ड पे रखे और हिननि जेको आहे चयो त आऊं जेको आहे ॿियो ट्यूशन जो इंस्टीट्यूट खोलणु चाहियां थो कोचिंग सेंटर त उहो मुंहिंजो माना खोलिया न खोलिया कीअं हलंदो सही हलंदो या न त कार्ड निकितो आहे त माउ जी दुआ त उअं ई बि गॾु हूंदी आहे पर स्पेशली जेको आहे पंहिंजी माउ जी दुआ सां हिननि जो जेको कोचिंग सेंटर आहे इरादो आहे ॿियो खोलण जो त उहो कामयाबु थींदो वॾी ॻाल्हि आहे और गुड विशेस हमारे के साथ हैं
त अच्छा ॿियो इहो पुछंदासीं त जेको आहे हूअं त असां पंहिंजे प्रोग्राम जे लाइ मां ऑन ईयर थी चवां असांजो ही प्रोग्राम मतिलबु असां त दुआ कंदासीं त सुठो वञे अञा वधीक वञे पर जेको आऊं सोचियो आहे मतिलबु काफ़ी टाइम ताईं लॉन्ग टर्म हले त सुठे वे में हले केतिरो हलंदो इहो ॾिसो मां ॿुधायां थो तव्हांखे दुआ कजो हा जेको असां सोचियो उहो ई हुजे अच्छा ॾिसो ही कार्ड ॾिसो इन में अवी जेको आहे रथ ते बीठा आहियो या बगी ते बीठा आहियो ऐं तव्हां वटि ॿ घोड़ा आहिनि अच्छा हिकिड़ो वाइट आहे ऐं हिकिड़ो ब्लैक आहे जेको वाइट घोड़ो आहे ही कुझु मतिलबु जेके वधि में वधि तव्हांजे को शो लाइ गुड विशिस या अपॉर्चुनिटीज़ या दुआऊं आहिनि ऐं जेको ब्लैक आहे ही रुकावटूं अथव आहिनि मन रिकॉर्ड हा ठीकु आहे पर इहा जेके बगी आहे इहा तव्हां मुसलसल भॼाईंदा रहो यानी कि हिन में थको न ही जेको हिनखे चइबो आहे चैरियट असल में बगी हलाइण वारे खे चइबो आहे पंहिंजी स्ट्रगल माण्हू जारी ठीकु आहे ऐं अगरि हिन जेकी विच में लाइन लिखियलु आहे इन में लिखियलु आहे विक्ट्री थ्रू एडवर्सिटी तव्हांखे विक्ट्री ज़रूरु मिलंदी पर थोड़ी रुकावटुनि खां बाद ठीकु आहे तव्हांजो शो इंशाल्लाह कंदा मेरा भी एक सवाल है आपसे कि ये जो कार्ड आप सिलेक्ट कर रहे हैं मतलब कार्ड आप कैसे सिलेक्ट करते हैं मतलब कि अभी जो आपने कार्ड निकाला इनके लिए या मेरे लिए तो आप तो स्टार्ट का भी कोई कार्ड उठा सकते थे आपने ये बीच में से क्यों निकाला अच्छा मैं स्टार्ट का भी उठा सकता था मैं बीच का भी उठा सकता था और इसके बाद मैं शफल भी कर रहा हूँ मुसलसल इनको मिला भी रहा हूँ बिल्कुल असल में दिस इज अ साइंस ये जो साइंस है इसको हम कहते हैं आपकी लाशऊर की साइंस हमारे दो दिमाग है दो एक शऊर एक लाशऊर 33 शऊर भी होता है उस तक कोई पहुंच नहीं सकता शऊर आप जिस पोजीशन में बैठे हुए हैं इसको शऊर कहते हैं ठीक है और फिर इसके बाद आपकी मेमोरी में अल्लाह ताला ने लाशऊर में आपके मुतल्लिक तमाम साइंस आपके लाशऊर में डाली हुई है बिल्कुल ठीक है ये मोबाइल है मेरा ये रोज अपडेट हो रहा है बिल्कुल डेली अपडेट हो रहा है कोई ना कोई चीज़ इसमें नहीं आ रही है कोई ना कोई फीचर इसमें नया आ रहा है ये कहाँ से निकाल रहे हैं हम अपने लाशऊर से ये पहले से अल्लाह ताला ने डाला हुआ है हम आस्ते आस्ते वक्त के साथ साथ उसको अपडेट कर रहे हैं उसको निकाल रहे हैं ये यानी कि टेक्नोलॉजी नहीं बना रही ये हमारा दिमाग बना रहा है हमारा दिमाग जो है टेक्नोलॉजी को बताता है कैसे करो ऐसे ही मेरे लाशऊर में आपके मुतल्लिक सवालात के जवाब और आपके लाशऊर में मेरे मुतल्लिक सवालात के जवाब मौजूद हैं अब चूंकि मैं एक्सपर्ट हूँ तो मैं इसको पढ़ सकता हूँ और हमारी जो ये उंगलियाँ हैं इनकी जो टिप्स हैं इनमें चक्रास होते हैं जो कि रीड करते हैं रीडर होते हैं आपने कभी किसी नाबीना बच्चे को पढ़ते हुए देखा है जी क्या क्या ज़बान उसकी ब्रेल कहते हैं ब्रेल कहते हैं वो कितनी स्पीड से पढ़ते हैं डॉट लगे हाँ बिल्कुल अभी यहाँ पर लाइट चली जाएगी तो हम क्या करेंगे हमारी आंखें तो बिल्कुल बंद हो जाएंगी अंधेरा हो जाएगा तो हम अपने हाथों को आगे करेंगे ठीक है इधर फौरन टच किया टच करने के साथ हमारा दिमाग में आएगा सोफा बिल्कुल इधर टच करेगा हमारे दिमाग में फौरन आ जाएगा टेबल तो हमारी जो उंगलियां वो रीड करती हैं वो पढ़ती हैं उनको पहले से पता होता है कि मुझे क्या निकालना है और हमारा लाशऊर वही निकालता है अच्छा ये बड़ा अच्छे तरीके से आपने समझाया कि जब अंधेरा वाकई हो जाता है तो हम अपने हाथों का इस्तेमाल करते हैं फिर हमारा हाथ जहाँ टच करता है हमें पता चलता है कि इस तरफ रास्ता है या इस तरफ दरवाजा है या इस तरफ कोई चीज़ है तो हमें इस तरफ जाना चाहिए जी बिल्कुल तो उंगलियां रीड करती हैं अब देखो पॉइंट टू बी नोटेड तो जैसे असां चवंदा आहियूं त माण्हू लाइट हली थी वञे त काफ़ी माण्हू वरी हिक ई हंधि वेही रहंदा आहिनि हाणे लाइट अचे त पोइ मां उथां काफ़ी लोग ऐसे भी करते हैं लाइट चली गई वहीं बैठे रहेंगे कि लाइट जब तक आए और जैसे इन्होंने नाबीना लोगों का फॉर एग्जांपल दिया तो वो कितना अच्छा दिया कि वो आपने देखे कभी वो कैसे रीड करते और मैंने जब भी जितने भी ऐसे स्पेशल बच्चे या लोग देखे ना वो या तो कुरान के हाफिज होते हैं माशाल्लाह बिल्कुल और क्या उनकी इंग्लिश होती है क्या वो बोलते हैं मतलब मैं तो शोज़ के ही थ्रू मिलती हूँ लेकिन मैं सोचती हूँ या उनको देख के सोचती हूँ कि क्या ऐसा इनके दिमाग में फिट किया हुआ है बिल्कुल बिना देखे कोई इस तरह पढ़ सकता है कुरान कैसे पढ़ते हैं अब आईटी कर रहे हैं कंप्यूटर कर रहे हैं कीबोर्ड के माहिर होते हैं कीबोर्ड बजाने के म्यूजिक के माहिर होते हैं ये बहुत कुछ करते हैं जिसके अलावा अच्छा मेरा भांजा था असल में मैं उसके साथ रहा हूँ वो नाबीना था अब वो इसका इंतकाल हो गया बेहतरीन बांसुरी बजाता था बेहतरीन कीबोर्ड बजाता था और उस ज़माने में
असल में कुर्सियां बुनने का काम इनसे लिया करते थे, वो बेहतरीन कुर्सियां बुनते थे वो, ठीक है। और मैंने एक कपल देखा है जो कि नाबीना है और पूरे घर, उनके बच्चे भी हैं, और वो खातून अपना सारा घर का काम खुद करती है। बिल्कुल करते हैं, बिल्कुल करते बिल्कुल हैं। हमारे अपने खानदान में मेरी अपनी सगी पुप्पो, मैं अच्छा। अपनी पुप्पो की बात कर रही हूँ, वो भी थी, वो भी बचपन से नाबीना थी, लेकिन वो अपना काम खुद करती थी। उस जैसा अचार कोई नहीं बनाता था, वाह मतलब बाहर भी जाता था उसका। तो उनको कोई गॉड गिफ्टेड होता है, कोई ऐसी चीज। अल्लाह ताला सेंसेस देते हैं हाँ, इनको, अंदर की आँख खुली स्पेशल है। सेंसेस देते हैं आपका कोई ऐसा तजुर्बा रहा है किसी ऐसे इंसान का, जैसे इनका भांजा भांजा था मेरा। मेरी पुप्पो थी, तो आप नहीं, इस हवाले से तो कोई ऐसा हिस्टोरिकल तो कुछ नहीं खास, बट ब्रेल के स्टूडेंट्स मेरे पास कुछ आते थे, अच्छा। तो उनको मैं पढ़ाता था, तो वो मुझे ABCD उनकी लैंग्वेज होती थी, मतलब कि सिंगल डॉट होता था तो A होता था, ठीक है, और इस साइड पे लेफ्ट साइड पे फर्स्ट और राइट साइड पे लास्ट वो B कहलाता था, ठीक है। तो वो उस तरीके से पढ़ता था, मैं भी अमेजिंग रहता था कि वो बेचारा मुझे पूरी ABCD लिख के दिखा। मैं जब उसको कहता था ना A to Z लिख के दिखाओ, तो वो उसके बाद एक सुई नुमा होती थी, हाँ, ठीक है, स्टिक होती थी, वो उससे प्रेस करता था और माशाल्लाह मुझे A to Z पूरी लिख के दिखा रहा था। और जब मैं उसको बोलूँ ना रीड करके सुनाओ, ठीक है, तो वो उसके फिंगर्स लगता था, ठीक है। अब उसको डॉट पे जो उसने जो लिख लिया पेपर, उसके फिंगर लगता था, उसकी जो एम्बोसिंग होती थी उससे उसको महसूस होता था कि ये A लिखा हुआ है। अच्छा, मैं कहीं से भी उसको बीच से भी बोलूँ ना कि बेटा ये देखो ये क्या लिखा है, मुझे तो पता है कि इसने क्या लिखा है, बट वो उसको ऐसे एम्बोस को चेक करता था और मुझे बताता कि ये G लिखा हुआ है या J लिखा हुआ है। जबरदस्त। अच्छा, कॉल लेते हैं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी, केर किथा खां? मां मेरे से ॻाल्हाए कराची खां। महविश। महरीन, टीवी जो वॉल्यूम प्लीज बंद कयो। हेलो, हेलो, आवाज़, टीवी जो आवाज़ बंद करे छॾियो प्लीज़। बंद आहे? बंद आहे। छा चवणु चाहींदो? मूंखे तव्हांजो शो ॾाढो वणंदो आहे। महिरबानी। शो ॾिसंदा आहियो डेली बेस ते? हाँ, डेली ॾिसंदा आहियूं। महिरबानी। कुझु छा चवणु चाहींदो? कुझु ॿुधणु चाहींदो? कुझु ॿुधाइणु चाहींदो? कुझु पुछणु चाहींदो? कॉल डिस्कनेक्ट है। अच्छा, कभी कभी ऐसा होता है कि हमारे जो कॉलर्स होते हैं वो एक खुशी में कॉल तो करते हैं, लेकिन फिर बात करने वक्त कंफ्यूज हो जाते हैं। तो कंफ्यूज होने की कोई बात नहीं है, आपने इतनी मेहनत से कॉल मिलाई होती है और मुझे पता है कि बार बार नंबर ट्राई नहीं मिलता, बहुत मुश्किल से मिलता है। उसके बाद जाके वो नंबर लगता है, तो कंफ्यूज होने का तो सवाल ही पैदा नहीं होता। सो बहरहाल बहुत शुक्रिया आपका कॉल करने का। अच्छा, थोड़ा बुक्स पे आ जाते हैं। आपने कोई बुक्स वगैरह भी लिखे? हाँ, हमारे अपने कुछ नोट्स होते हैं। मैंने इंग्लिश ग्रामर की भी बहुत सी बुक्स लिखी हैं, ठीक है, जिससे बच्चों को ग्रामर समझने में बड़ी मतलब कि ना आसानी हो जाती है। देखें, स्पीकिंग करना ये है कि बोलना, ठीक है, और एक ग्रामटिकली बोलना, ठीक है, सही है, उसमें बहुत फ़र्क है। सही, अभी जो मैं बोल रहा हूँ, ठीक है, तो ज़रूरी नहीं कि इसमें मेरी जो ग्रामर है इंग्लिश में, ठीक है, वो बिल्कुल परफेक्ट हो, बट इन रिटर्न फॉर्म आपको ग्रामर जो है वो बिल्कुल आपको 100% क्या करनी होती है, दुरुस्त लिखनी होती है, ठीक है। तो उसके लिए भी मैंने बहुत सारे बुक्स लिखी हैं, ठीक है, जिससे ये फ़ायदा होता है बच्चों को कि वो इस चीज़ को क्या करते हैं, समझते हैं, ठीक है। क्योंकि देखें, बहुत से ऐसे लोग हैं जो कि फ़ीमेल भी ऐसी हैं जो कि इंग्लिश लिखना चाहती हैं, बोलना चाहती हैं, मगर उनके पास टाइम नहीं होता, क्योंकि एक हाउस वाइफ के लिए टाइम निकालना थोड़ा सा मुश्किल हो जाता है आज के दौर में। तो और बहुत से लोग ऐसे हैं जो कि मतलब कि और फीमेल्स ऐसी होती हैं जो कि बाहर जाके पढ़ नहीं सकती, तो उनके लिए हमने ऐसी बुक्स बहुत सी बनाई हैं, ठीक है, जो घर बैठे इनको क्या होती है, मददगार साबित होती हैं, उनसे वो स्टडी करती हैं, ठीक है। और इसके साथ साथ सिर्फ बुक्स नहीं, हम इनके साथ अपना व्हाट्सअप नंबर भी देते हैं, ठीक है ना, इसमें हम असिस्टेंट्स करते हैं उनको, ठीक है, उनको वीडियोज़ बना के देते हैं, ठीक है। अगर फिर भी उनको नहीं समझ में आता तो हम उनको वॉइस बना कर भेजते हैं, ठीक है। इन तरीके से भी हम हेल्प करते हैं, ठीक है, ताकि एक जो इंसान जो बुक ले रहा है, ठीक है, अगर बहुत सी चीज़ें होती हैं जिसमें हमने लिखा तो है बट उनको समझ में नहीं आता, ताकि उनकी रहनुमाई हो सके। जबरदस्त। और कॉल है, कॉल भी लेंगे। हेलो, अस्सलाम वालेकुम। कॉल डिस्कनेक्ट थी मुझे ख्याल में। सो बहरहाल जेको भी कॉल करे, पहिरियां त मां इहो चवंदसि त हमेशह चवंदी बि आहियां त जॾहिं तव्हां कॉल कंदा आहियो एतिरी महिनत खां पोइ तव्हांजी कॉल मिलंदी आहे, ऐं जॾहिं वरी तव्हां टीवी जो वॉल्यूम ऑन करे छॾींदा आहियो त पोइ असांजी जेका ॻाल्हि ॿोल आहे कम्युनिकेशन न थी सघंदी आहे, सिग्नल्स प्रॉब्लम थींदो आहे, तव्हांजो आवाज़ु हिते सही कोन ईंदो आहे, ऐं असांजो आवाज़ु जेको टीवी वारो आहे उहो असांखे ॿुधण में अची वेंदो आहे। सो जॾहिं बि कॉल कयो त बराए महिरबानी पंहिंजी टीवी जो वॉल्यूम बंदि, म्यूट ऑफ रखंदा कयो, ऐं पोइ आसानी सां ॻाल्हाईंदा कयो। कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी, केरु किथां खां?
तव्हांजी टीवी जो वॉल्यूम भी खुलियल आहे, तव्हांजी टीवी जो आवाज़ भी खुलियल आहे, बराए महिरबानी टीवी जो आवाज़ बंदि कयो, बंदि कयो, बंदि कयो। बंदि थी वियो? हेलो जी जी, छा चवणु चाहींदो? गुलाम शबीर पियो ॻाल्हायां, गिलोला शहर फिरोज खां। जी जी, वेलकम कयूं था प्रोग्राम में। छा चवणु चाहींदो? कॉल डिस्कनेक्ट थी वई ऐं इन जे लाइ आउं चवंदी आहियां त टीवी जो वॉल्यूम बंदि कयो। तव्हांखे अचे थो टीवी जो आवाज़? बिल्कुलु अचे पियो। जेको आउं ॻाल्हायां थी उहो ई वापसि असांखे बिल्कुलु ॿुधण में थो अचे, त उन जे करे ॻाल्हि ॿोल ऐं हुनखे बि ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे। मां होॾे पंहिंजी आवाज़ ॿुधण जी कोशिशि कंदो आहे ऐं हिन में थोरो टाइमिंग जो फ़र्क़ु हूंदो आहे, वरी माण्हू कंफ्यूज़ थी वेंदो आहे। शायदि माण्हू ॿुधणु चाहींदा आहिनि टीवी ते असांजो आवाज़ कीअं थो लॻे। हाय हाय हाय। सो बहरहाल असां टेरो कार्ड्स जे हवाले सां पुछा कईसीं ऐं असां हथ जी लकीरुनि जे हवाले सां पुछा कईसीं त सर त जीअं असां ख़बर आहे त ही भई ज़िंदगी जी लाइन आहे, ही शादी जी आहे, दिमाग़ जी आहे, ही दिलि जी आहे, उनजे मतिलबु ॿियो ई रुख असांखे ॿुधायो। ऐं सभ खां सुठी ॻाल्हि जेका मुंहिंजी नॉलेज में जेका आई, शायदि काफ़ी माण्हुनि जी आई हूंदी त 7.5 साल खां पोइ असांजे हथ जूं लकीरूं जेके आहिनि उहे चेंज थी हाणे तव्हां पाण ॾिसो, जेकी शइ 7.5 सालनि में चेंज थिए, उहा क़िस्मत कीअं थी सघे? बिल्कुलु। सो बहरहाल कॉल आई, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी, केरु किथां खां? महमूद शहर तालको नारो। महमूद शहर जी, वेलकम कयूं था प्रोग्राम में। छा चवणु चाहींदो? थैंक यू। तव्हांजो प्रोग्राम ॾिठो त हथ जी लकीरनि जे बारे में कोई बि सुवाल न आहे, तव्हांजी कॉल कनेक्ट थी वई पहिरों चकर, हिन लाइ तव्हांजो शुक्रिया अदा कंदासीं। हा हा, न महिरबानी महिरबानी। को सवाल आहे तव्हांजो? न, बिल्कुलु बि न। महिरबानी महिरबानी ऐं कॉल करण जी। सो बहरहाल असांजो टाइम भी बिल्कुलु ख़तम थी चुको आहे ऐं अञा ज़ाहिर ॻाल्हि आहे खोड़ सारा तव्हांजा सवाल हूंदा, मुंहिंजा हूंदा जेके रहिजी विया। वरी नेक्स्ट टाइम इंशाल्लाह लियाकत साहब वरी इंशाल्लाह तव्हांखे तकलीफ़ ॾींदासीं, आपको भी नेक्स्ट टाइम तकलीफ देंगे। सो आप दोनों का बहुत शुक्रिया, आप आए अपना अपना कीमती टाइम निकाल के। लियाकत साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। सो बहरहाल मोकिलणी आहे कुर, वरी ज़िंदगी रही त सुभाणे गॾु हूंदासीं नयनि महिमाननि सां, नयनि ॻाल्हियुनि सां, नए कंहिं टॉपिक सां गॾु हूंदासीं सुभाणे। तेसिताईं मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। ऐं आख़िर में असां लाजो खां गीत ॿुधंदासीं। जी लाजो भाई। मौज का कारवां आज है हम सफर ले चला है कहाँ ये समा, मौज का कारवां आज है हम सफर ले चला है कहाँ। अभी लहर जो बह गई है, जाने चुपके से क्या कह गई है। ओ हो ये अभी लहर जो बह गई है, जाने चुपके से क्या कह गई है। मुस्कुराती फिजा गुनगुनाती हवा, यूं है ये ज़मीं आसमां ये समा, मौज का कारवां आज है हम सब